दिल में तू, दिल में तू। मम्मा मम्मा तू समझी छो न थी हालत तू रोज़ बरोज़ असांजे हथनि मां निकिरंदियूं वञनि थियूं। इहो त मूंखे बि अदा करे मुंहिंजे ॻाल्हाइण मां महसूस पई थिए। त पोइ कहिड़ी ज़रूरत आहे विहाउ कराइण जी? निकाह करे जान छॾायो। मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, उनखे ईअं ई परणाए छॾियां, का बि ख़ुशी न कयां। हमें माण्हू खे हालात सां गॾु हलणु घुरिजे। ख़ुशियुनि मल्हाइण जा मौक़ा त ॿिया बि ईंदा आहिनि। भले पुटु, जेका तव्हांजी मर्ज़ी। भली ॻाल्हायो आसिफ़ सां, आसिफ़ जेको जवाबु ॾे तीअं ई करियो। मम्मा आसिफ़ ईअं कंदो जीअं मां चवंदसि। तव्हां रुगो इहो ॿुधायो त निकाह कहिड़े ॾींहं ते करिणो आहे? जॾहिं रुगो निकाह ई करिणो आहे त पोइ सुभाणे ई निकाह करे जान छॾायो, देरि छा जी आहे? हा पर घोट कुंवार जा कपिड़ा वग़ैरह। पुटु इहो कहिड़ो मसइलो आहे? घोट कुंवार जा कपिड़ा ॿई ॼाणी हलंदासीं, हिकिड़े कलाक में वठी वापसि ईंदासीं। पहिरियों आसिफ़ खां त मालूम कयो, उहो छा थो चए? मम्मा आसिफ़ मुंहिंजी मुट्ठी में बंदि आहे। हिकु दफ़ो शादी थी वञे, उन खां पोइ मामा करीम जेको मूंखे बेइज़त कयो आहे, उन जे बदिले में मां आसिफ़ खे बेइज़त कंदसि। जो नाश्तो टेबल ते लॻल आहे या तव्हां वेते कराए? तूं फ़िलहाल ॿियनि खे नाश्तो कराए, जल्दी अच त पाण ॿई गॾु हली ॿाहिरि नाश्तो कंदासीं। छा अॼु बि केॾांहुं हलणो आहे? हा, हिन घर जे क़ैद खाने में मुंहिंजो साथ थो घुरिजे। मां अॼु जो ॾींहुं आज़ाद फिज़ा में गुज़ारणु थी चाहियां। मुंहिंजी ॻाल्हि सम्झो, अॼु ॿाहिरि घुमण खे छॾियो, खाम में जहिड़ो थी। मां त चाहियां थी भले त जहिड़ो थिए। ऐं ॿी ॻाल्हि, सभ खां पहिरियां त मां यूनिवर्सिटी वेंदसि ऐं उन खां पोइ सॼो ॾींहुं तोसां तफ़री ऐं ॻाल्हियुनि में गुज़ारींदसि। तव्हां यूनिवर्सिटी भली वञो पर मूंखे न वठी हलो। छो तोखे न वठी हलां? तुंहिंजो मूंसां गॾु हुजणु ज़रूरी आहे। न, मां तव्हां सां कॾहिं बि गॾिजी कोन हलंदुसि। राति तव्हां आसिफ़ साहब जो बेहुदा ॻाल्हाइणु कोन ॿुधो? मां ॼण एतिरो बेहुदा ऐं बेगरत आहियां जो तोखे कंहिं ॿिए सां मिलाइण जे लाइ वठी वियो हुउसि। मूंखे ॾिस, मुंहिंजे मथां केतिरा बेबुनियाद इल्ज़ाम लॻा आहिनि। तो मथां हिकु इल्ज़ाम लॻो त तूं हीसजी वियो आहीं। जेकॾहिं तोखे मुंहिंजो साथ निभाइणो आहे न, त घर वारनि जे इल्ज़ामनि खे हिकु कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾींदो कर। ईअं कीअं? आसिफ़ साहब अॼु इहो कुझु चयो आहे, सुभाणे घणो कुझु चवंदो। जीअं आसिफ़ साहब तव्हां ते नमक हरामी जो लेबल लॻायो हुयो, ईअं मूं ते बि नमक हरामी जो लेबल लॻाइणु थो चाहे। ॾिस अमीर, चवण वारा त अलाए छा छा चवंदा, तू उन्हनि खे जवाबु न ॾे। तू फ़क़ति ॿिनि शयुनि खे सोचींदो कर। हिकु त अल्लाह ॾिसण वारो आहे, ऐं ॿियो त तूं कोई ग़लति कमु न पियो करीं। इहो त तव्हां सही था चओ। मूंखे रुगो हिकु ॻाल्हि मुंझाए विझंदी आहे। कहिड़ी ॻाल्हि? अलाए छो मूंखे डपु लॻंदो आहे त बाबा साईं कॾहिं उन्हनि जी ॻाल्हियुनि में अची मूंखे नौकिरी मां न कढी छॾे। अमीर, तूं चरियो आहीं। मूं तोखे कल्ह चयो हुयो न त तूं हाणे ग़रीब न रहंदे। थोरो सब्र कर, फ़क़ति कुझु ॾींहं। उन्हनि खां पोइ तूं बि आसिफ़ सां अखियुनि में अखियूं मिलाए मुंहुं वांगुरु ॻाल्हाए सघंदे। ख़बर न आहे तव्हां मुंहिंजे लाइ अलाए छा सोचियो आहे। मूंखां बैंक फुराईंदव छा? मूं त अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो रुपियो बि न आहे फुरियो। अमीर चरियो आहीं, सफ़ा चरियो। वक़्तु अचण ॾे, पाणे सम्झी वेंदे। हाणे तूं वञ, जल्दी तयारु थी अच।
बाबा साईं अवां वटि कुझु टाइम आहे मूंखे अवां सां ॻाल्हाइणो आहे। ख़बर न है कहिड़ो वक़्तु अलाए कॾहिं ॾींहं पूरा थी वञे पर अञा ताईं औलाद जो अज़ाब सरण लाइ ज़िंदा आहे। बाबा साईं मां त इहा दुआ कंदी आहियां त अलाह साईं मुंहिंजी हयाती जॾहिं बि अवां खे अता करे। ऐं मां इहा दुआ कंदुसि त अलाह साईं आसिफ़ ऐं तो जहिड़ो औलाद कंहिं दुश्मन खे बि न ॾे। बाबा साईं छा तव्हां सॼी हयाती मूंखे माफ़ न कंदा? मूंखे मुंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी ॾेई छॾियो। कहिड़ी ग़लतीअ जी थी ॻाल्हि करे? तो हिकु न हज़ारे ग़लतियूं कयूं आहिनि। का हिकु ग़लती चओ उहा तोखे माफ़ करे छॾिया। मूंखां हज़ारे ग़लतियूं थियूं आहिनि। थियूं न तो सोचे सम्झी ग़लतियूं कयूं आहिनि। जेकॾहिं तोखां अणॼाणाईअ में का ग़लती थिया त आउं तोखे माफ़ करे छॾियां। कुझु वधीक चवणु चाहीं थी? हाँ जेकॾहिं तव्हां मुंहिंजूं ग़लतियूं माफ़ नथा करे सघो त अॼु जी का मां पंहिंजी ज़िंदगी जी नई शुरूआत करे रही आहियां। मुंहिंजे मथे ते हथ रखी मूंखे दुआ त ॾियो। मां अलाह साईं खां इहा दुआ ज़रूरु घुरंदुसि। अलाह साईं तोखे 7 पुट ॾे ऐं उहे 7 ई आसिफ़ जहिड़ा हुजनि। ऐं पोइ वरी दुआ घुरंदुसि त तोखे अलाह साईं हिकिड़ी धीअ ॾे जेका बिल्कुलु तो जहिड़ी हुजे। बाबा इहा दुआ ॾिनी या बददुआ? इहा ख़बर न पई सलमा तूं मुंहिंजे नज़रुनि मां किरियल औलाद है। सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजे करतूतनि जे करे। बाबा मां सकिया वांगुरु तव्हांखे ज़िलत कोन ॾिनी आहे। ख़ामोश। कॾहिं भुलिजी बि सकिया जो नालो पंहिंजे ज़बान ते न आणिजे। मां एॾो बेवकूफ़ न आहियां जो कुझु बि सम्झी न सघां। सभु कुझु सम्झां थो। पीउ खे बेवकूफ़ बनाइण आई आहे? तोखे मुंहिंजे दुआ जी न बल्कि मुंहिंजे मिल्कियत जी ज़रूरत आहे। बाबा साईं सभु तक़दीर जो तमाशो आहे। न मां तलाक वठां ऐं न मां वरी खे ॾींहुं ॾिसां हा। तोखे तक़दीर न तो पंहिंजो पाण खे तमाशो बनायो आहे। अञा वक़्तु कोन वियो अथई। जेकॾहिं अॼु बि तूं अलाह खां माफ़ी घुरी न त हू तोखे ज़रूरु माफ़ कंदो। बाबा साईं अव्हां त अलाह साईं जा हिकु हल्कियल इंसान आहियो। तव्हां ई माफ़ नथा कयो त अलाह साईं कीअं कंदो? तूं जेकॾहिं सची दिलि सां न माफ़ी घुरी त अलाह साईं एॾो महिरबान आहे जो हू तोखे ज़रूरु माफ़ कंदो। ऐं थी सघे थो त आउं बि तोखे माफ़ करे छॾियां पर तूं कॾहिं बि हीअं न करे सघंदी छो त तूं लालच जे लहरुनि ते सुवार आहीं। मफ़ाद परस्तीअ तोखे मुनाफ़िक बनाए छॾियो आहे ऐं मुनाफ़िकनि खे कॾहिं बि सिधो रस्तो हथ न आहे ईंदो। शाबस थो बाबा अॼु ख़बर पई त तव्हां केतिरा पथर दिलि पी आहियो। अॼु खां पोइ मां खे कुझु बि न चवंदसि। कुझु बि न। आसिफ सोची छा थो? मामा करीम इन मामले खां बिल्कुलु लातालुक थी वियो आहे। बाबा साईं रिश्तो पाणी कयो आहे ऐं वरी बेज़ारी छो थो ॾेखारे इहो पुट सलमा सां तलाक वारे मसइले ते नाराज़ जो आहे। पर असां ते त नाराज़ कोन्हे ऐं बाबा साईं जो इहो चवणु त आसिफ़ हाणे हिन घर जो वॾो आहे इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। ॾिस मां थी सम्झायां कारोबार जी सॼी ज़िम्मेदारी पहिरियां मामा करीम ते हुई ऐं उन खां पोइ उहा सॼी ज़िम्मेदारी हाणे तो ते आहे त
घर जी सॼी ज़िम्मेदारी भी मामा करीम तुंहिंजे कुल्हनि ते विझणु थो चाहे। पर मां वरी इहो बि सम्झमि त शायदि बाबा साईं ज़किया वारे मामले ते मूंसां नाराज़ आहे। छो नाराज़ हूंदो पुट? तूं वहम न कर, तूं रगो बसि निकाह वारो टाइम मुक़ररु कर। इहा ॻाल्हि आहे त पोइ ठीकु आहे। मुंहिंजे बसि ऑफिस में हिकु अहम मीटिंग आहे, मां उतां जल्दी फ़ारिग थी सिधो घर अचां थो, पोइ बि सलाह था कयूं। सलाह वरी कहिड़ी करणी आहे? तूं उन्हनि खे ॿुधाए छॾ त कुंवार जे कपिड़नि ऐं कुझु ज़रूरी सामान जी ख़रीदारी करे वठनि। हा हा, तव्हां पंहिंजी तयारी करे वठो। सुभाणे कंहिं बि वक़्तु मौलवी साहब खे घुराए निकाह करे वठो। ठीकु आहे पुट, मां अॼु ई तयारी करे थी वठां। ज़किया किरा पई वञी? यूनिवर्सिटी पई वञा। शायरा तो करी इज्जत सां वञी घर में वेही रहो। घणो ई तूं घुमी फिरी आहीं। ज़किया छो अञा हिते बीठी? यूनिवर्सिटी वञण जो इरादो न आहे छा? बाबा इहो त तव्हां आसिफ खां पुछो कि उहो मूंखे छो नथो वञणु ॾे। तूं वञ, ॾिसां तोखे केरु थो रोके। बाबा छा थी वियो तव्हांजी सोच? मुंहिंजी सोच तुंहिंजे मशवरे जी मोहताज न आहे। तोखे ज़किया खे रोकण जो को बि हक़ न आहे। छो हक़ न आहे? ज़किया जी ग़लतियुनि जी सज़ा असां था भोॻियूं। त पोइ ख़तमु करे छॾ ज़किया सां रिश्तो। पंहिंजे पंहिंजी ज़ाल लाइ ॿिए हंधि वञी का जाइ वठो। बाबा तव्हां ग़लति था कयो। न ॾियो ज़किया खे एतिरी आज़ादी। ईअं न थिए त सुभाणे तव्हांखे पछताइणो पवे। ही घर आहे, को क़ैद खानो न आहे जो मां हुनजे पेरनि में ज़ंजीर विझी हुनखे कैदी बनाए रखां। ज़किया जी आज़ादीअ ते जंहिंखे बि एतिराज़ आहे उहो भले ई घर छॾे हलियो वञे। ठीकु आहे, मोटी अचे त हिन मामले खे ॾिसूं था। भले ई अॼोको ॾींहुं घुमी फिरी वठे, पोइ ॾिसूं था हिन घर में केरु थो रहे ऐं केरु नथो। आफ्ताब बराबर आसिफ इनकार कोन कंदो, पर हिन शादी में पता करीम जो राज पोख ज़रूरी आहे। न त हिन शादी में सलमा खां सवाइ ॿियो असांखे कुझु बि न मिलंदो। अमी सलमा मिली वई त सम्झ पाण खे सभु कानूनी तौर ते मिली वेंदी। त मुंहिंजे लाइ सभु गैर कानूनी रस्ता खुलियल आहे। ग़ैर कानूनी रस्ता? कहिड़नि रस्तनि जी ॻाल्हि थो करीं तूं? उन्हनि सभिनी रस्तनि जी ॻाल्हि थो कयां जेके असांखे असांजे मक़सद ताईं वठी वेंदा। हुन रस्तनि जे विच में जेका बि दीवार ईंदी उनखे रहणो पवंदो। हा, असांजे रस्ते जी दीवार त अदा करीम ई बणिजी सघिजे थो। त पोइ अमी मामा करीम खे बि ठाहिण में देरि न कंदुसि ऐं अलाह जे हुकुम सां हथ बि मेरा कोन थींदा। छोरा तूं त सफ़ा को ज़ालिम आहीं। अभी मक़सद खे मारण जे लाइ माण्हू अलाए कहिड़ा कहिड़ा कारनामा सर अंजाम ॾींदो आहे। पर इहा ग़लती कॾहिं बि न कजांइ। पहिरां सलमा सां शादी कर, पोइ बाक़ी सभु कुझु मूं ते छॾे ॾे। इहे सभु कम मूंखे आसिफ जे हथां कराइणा आहिनि जेके तूं करणु थो चाहीं। आप त सही थी चएं। अदा करीम ई ज़किया खे मुअल मख जियां हिन घर मां कढी ॿाहिरि कबो। न, हिन घर मां न, मामा करीम ई ज़किया खे हिन जहान मां ई टिकट कटाइणी पवंदी। आशिर, मामा करीम खे मारणु को मसइलो न आहे। मामा करीम ऐं ज़किया जेतिरो असांखे बेइज़त था कनि, मौत उन्हनि जे लाइ मामूली सज़ा आहे। आपदा इहो वक़्त ते था चवी त वक़्तु मामा ऐं ज़किया जे लाइ कहिड़ी सज़ा थो मुक़ररु करे। फ़िलहाल त तूं अमी सां गॾु वञ ऐं वञी शादी जे लाइ शॉपिंग करे अच। चङो थियो जो यादि ॾियारे, मां त विसरी वई हुयमि। मामा जल्दी रेडी थियो, असांखे शॉपिंग ते हलणो आहे।
हेलो मोहम्मद सुल्तान। जी जी फरमायो करीम खान। बस इहो मालूम करणो त कागज़नि जो कमु केसि ताईं पहुतो? मुंहिंजे ख्याल में अॼु कागज़ात मुकमिल थी वेंदा। सुभाणे सिग्नेचर कराइण जे लाइ मां पाण तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वेंदुसि। ठीकु आहे, पर इन कम में घणी देरि थियणु न खपे। ॾिसो करीम खान साहब, कागज़नि जो पेट त भरणो ई पवंदो न। तव्हांजी ऐं ज़किया जी सिग्नेचर कराइण खां पोइ उनजी सरकारी तौर रजिस्ट्री कराइणी आहे। घटि में घटि 1-2 ॾींहं लॻी वेंदा। बहरहाल इन कम में जेके बि पैसा ख़र्च थियनि भले ख़र्च कजो, पर महिरबानी करे इहो कमु जल्दी कराइजो। ठीकु आहे, तव्हां परेशान न थियो। मां सुभाणे ई तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वेंदुसि। ओके, ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़, महिरबानी कयो। छा ख़्याल आहे बेगम, सुभाणे करीम खान जी दावत हलण जो मूड आहे? वॾी ॻाल्हि आहे। हाणे इन में मूड जो कहिड़ो सुवाल आहे? जेकॾहिं उन्हनि सां रिश्तो करणो ई आहे त वास्ता त वधाइणा पवंदा न। बिल्कुलु बेगम, हाणे इहो कमु तुंहिंजो आहे। तूं रिश्ते जे लाइ करीम खान खे कीअं थी राज़ी करे? आख़िर आउं बैरिस्टर अहमद सुल्तान जी ज़ाल आहियां, जी अॼु ॾींहं ताईं को बि केस नाहे हारायो। मां कीअं थी हाराए सघां? मूं कॾहिं बि कंहिं केस जी एतिरी फीस नाहे वरिती जेतिरी तोखे मिले थी, पर केस खटण खां पोइ तूं फिक्र ई न कर। ॾिस बेगम, मां इन केस में तुंहिंजी का बि मदद न करे सघंदुमि, छो त ॿी धुर सां मुंहिंजी दोस्ती आहे। है मूंखे तुंहिंजी मदद जी का बि ज़रूरत कान्हे। ठीकु आहे, त पोइ सुभाणे करीम खान जी अदालत में तुंहिंजी पहिरीं पेशी आहे। तयारी करे वठ। ओके, ठीकु आहे। बहरहाल तूं कोन सम्झंदी त कहिड़नि कहिड़नि तरीक़नि सां मुफ़ादनि जी हासिलात लाइ रिश्तनि जे रूहनि खे रतो छाण कयो वेंदो आहे। मां बि अमीरनि जी उबर खाई खाई सम्झी वियो। बहरहाल तव्हांजे भाउ भेण सलमा जी शादी आहे, तव्हां हुनखे तोहफ़ो त ज़रूरु ॾींदव। तोहफ़ो त मूं हुनखे शादीअ खां अॻु ई ॾेई छॾियो। मां ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं तव्हांजी ख़िदमत कंदो रहंदुसि। वरी हाणे कहिड़ियुनि सोचनि में गुम थी वई? उथ त कुझु खाऊं, ॾाढी बुख लॻी आहे। कोन वई आई अमीर सां गॾु ॿाहिरि आवारागर्दी कंदी थी वञे। मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो। पोइ इन में गुस्से करण ऐं जज़्बाती थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? उहो केॾांहुं बि घुमण वञे, कंहिंसां बि घुमण वञे, उहो पंहिंजे फ़इल में ख़ुदि मुख़्तार। भावा साईं, जेकॾहिं ज़किया जो इहो ज़ाती मामिलो हुजे हा न, त मां तव्हांखे करे न चवां। ज़किया हिकु छोकिरी आहे, उनखे एतिरी बि आज़ादी नथी ॾेई सघिजे। मां त कंहिंजे बि आज़ादीअ जो दुश्मन न आहियां। आबदाब त अॼु घुमण वई आहे, उन ते तोखे को एतिराज़ कोन्हे? उन सां गॾु उनजी माउ आहे। अकेली ज़किया बि न, उन सां गॾु बि अमीर आहे। पर अमीर हिकु मर्द आहे ऐं ग़ैर मर्द आहे। ग़ैरनि सां गॾु घुमण सुठी ॻाल्हि आहे छा बाबा? अमीर मर्द आहे या ग़ैर मर्द आहे, पर नमक हराम कोन्हे। जॾहिं बि ज़किया ते न को ॾुखियो वक़्तु आयो त हू हुनजे मथां पंहिंजो सिर क़ुर्बान बि करे छॾियो। बहरहाल बाबा साईं, तव्हां पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़र सानी पंहिंजे ग़लति फ़ैसिलनि जे करे ज़माने में असांखे शर्मिंदा न कयो। केरु थो चए त तूं शर्मिंदा थी? न शर्मिंदा थी। तूं पंहिंजे ज़ाल, पंहिंजे साले ऐं ससु जे लाइ अलॻि रहाइश जो इंतज़ाम कर। इहो इंतज़ाम तमामु जल्द तव्हांखे ऐं ज़किया खे करणो। इहो हाणे मुंहिंजो ज़िद आहे। ज़िद? ॾिसूं था तुंहिंजे ज़िद खे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।